बरकत भरे प्रोग्राम में अल्लाह के घर मस्जिद में अल्लाह ताला अचण की सआदत नसीब फरमाई है। कुरान पाक जी सभिनी के ज़ियारत नसीब थी, आलमन जूं वारे वारे सां ज़ियारत नसीब थियन पयूं। अल्लाह खां दुआ है त अल्लाह ताला सभिनी जो अचण कबूल फरमाए। जंहिं मर्द कलंदर जे ईसाले सवाब जे लाइ प्रोग्राम रखियो आहे, अल्लाह ताला उन मरहूम जे कब्र ते रहमत जो मींह नाज़िल फरमाए। अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह ताला खेसि जन्नतुल फिरदौस में जगह ॾियण फरमाए। हदीस पाक में इंदो आ त जॾहिं तहां अल्लाह ताला खां जन्नत जी दुआ घुरो तो साईं जन फरमायो त तहां जन्नतुल फिरदौस जी दुआ घुरंदा कयो। अल्लाह असां के जन्नत में जाए दी, अल्लाह असां के जन्नत दे, अल्लाह असां के जन्नत में जाए। ये गल भली आ। साईं जन फरमायो त जन्नतुल फिरदौस जी नालो खणंदा कयो। वो जन्नत जो हिकिड़ो आला मकाम आहे। बी रवायत में इंदो आहे त जॾहिं औलाद जे लाइ दुआ घुरो, अल्लाह असां के औलाद वारो बणाए, अल्लाह असां के औलाद वारो बणाए। साईं जन फरमायो तो उते सालिह जो लफ्ज़ चवंदा कयो, अल्लाह असां के सालिह औलाद जो तोहफ़ो नसीब फरमाए। सिंधीअ में पहाको आहे त उहा औलाद आम चयो वेंदो आहे त उहो सोन कहिड़े कम जो जेको अदीअ जे कनड़नि खे चीरे, कन चीरजी पवनि, सोन भली शइ आहे पर अदीअ जा कन इन सोन खां वधीक क़ीमती आहिनि। उहो सोन कहिड़े कम जो जेको अदीअ जे कननि खे छिने चीरे, उहा औलाद कहिड़े कम जी जेके अबे अम्मा जी बेइज़तीअ जो सबबु बणिजे। तंहिंजे करे ये ॿ दुआऊं यादि कयो। अल्लाह खां दुआ घुरो औलाद जे लाइ त सालिह औलाद, ऐं जेकॾहिं जन्नत जो सुवाल कयो त जन्नतुल फिरदौस। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां ई असांजा जेके नंढड़ा वॾड़ा मर्द औरत फौत थी विया, अल्लाह ताला उन सभिनी जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह ताला खे जन्नतुल फिरदौस में जगह ॾियण फरमाए। अल्लाह तहां ई असांखे जिन खे औलाद आहे, अल्लाह उन्हनि खे सालिह बणाए। जिन खे औलाद नाहे, अल्लाह उनखे नेक ऐं सालिह औलाद जो तोहफ़ो नसीब फरमाए। मां शुरुआत कयां थो रब करीम जे बाधारे नाले सां। बहरहाल जेको इंसान दुनिया में आयो वो वेंदो। बिरादर मोहतरम मौलाना मुनीर अहमद साहब अब्बासी, अल्लाह ताला उन जे कब्र ते रहमत जो मींह नाज़िल फरमाए। मां सम्झां तो तहां खां ॻुझो कोन हो, तहां जे ॻोठ जो हो। सिंधीअ चयो वेंदो आहे त मुअलनि सां कहिड़ा लेखा। जेकॾहिं कंहिंखे का रंज का हुजे त उहो बि जीअरनि सां, मुअलनि सां। अॼु वॾी ॻाल्हि थो ॿुधायांव। ईअं किताबनि में ईंदो आहे त जॾहिं माण्हू जनाज़े में बीठो आहे न, अक्सर करे आलम शुमारा ईअं चवंदा आहिनि त हिन मैयत ॾे कंहिंजो हक़ हिसाब आहे त उन जा पोयां उहो ॾींदा, उहो असांखे ॿुधाए। ॿी ॻाल्हि कंदा आहिनि त जेकॾहिं कंहिंखे को लफ़्ज़ी को अहिड़ो को हिन खां ॾुख पहुतल हुजे त उहो अल्लाह जे खे माफ़ करे। पोइ बुज़ुर्गनि खां ॿुधो वियो आहे त जेॾी महिल इहो बानो अल्लाह छो त हाणे ॿियो आहे ई कोन, बसि डायरेक्ट रब सां बानो, छड़ो दिलि में चए थो त मुंहिंजा रब मां इन मैयत खे मूंखे जेकी तकलीफ़ हुई माफ़ कयां, त किताबनि में ईंदो आहे अल्लाह ताला फौरन ऐलान थो करे फ़रिश्तनि में त मां इन खे माफ़ कयो। हुन इन मोल खे माफ़ कयो, कंहिंखे ॾसेई बि कोन, पंहिंजो छड़ो दिलि में चई त रब हाणे मोलनि सां कहिड़ा लेखा, मां इन खे माफ़ कयो। किताबनि में ईंदो आहे त अल्लाह ताला फ़रिश्तनि में ऐलान थो करे त मां वरी इन खे माफ़ कयो जंहिं हुन खे माफ़ कयो। तंहिंजे करे ॾुख सूर थींदा आहिनि। तंहिंजे करे इहो ज़हन ते रखो त जॾहिं बि को फौत थी वञे त फौरन तव्हां माफ़ीअ वारो ऐलान कयो ऐं अल्लाह जी रज़ा जी ख़ातिर त अल्लाह ताला तव्हां सां बि राज़ी थी पए। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी